नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भिरयास्टी में खबर ॾींदा आहियूं त भिरयास्टी जे वार्ड नंबर 4 जे रवासी लोहार को कम कंदड़ पोरियत तैयब भिरयास्टी प्रेस क्लब ते पहुची सख़्त एहतजाज कंदे दाहींदे चयो त मुंहिंजी 42 एकड़ ज़री ज़मीन जेका मुंहिंजे भाइर अहमद साहब मुंहिंजे पीउ खे फ़ौत ॼाणे रिश्वत एवज़ रेवेन्यू खाते जे मुख्तियारकार ऐं भरिया ऐं तपेदार सां मिली भग करे गैर कानूनी तौर खाता फेराए बासरन खे ॾेई छॾी। जॾहिं त उन वक़्तु मुंहिंजो पीउ ज़िंदा हो। हिन चयो त मुंहिंजा भाइर बासरन सां मिली करे मूंखे जान खां मारण जी धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं मूं ते कूड़ा केस करे मूंखे हरासा करे रहिया आहिनि। हिन डिप्टी कमिश्नर नौशरो फेरोज़, SSP नौशरो फेरोज़ ऐं ॿिनि आला अख्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त वाक़े जी इंक्वायरी कराए मूंखे पंहिंजो हक़ वापसि कराए ॾिनो वञे। जेकी मिली भगत करे हू खाने पिया था मूंखे काॾों काॾों धिका आहिनि। मुंहिंजो अर्ज़ु इहो ई आहे त सुप्रीम कोर्ट खे, हाई कोर्ट खे, वज़ीर आज़म खे, आला इख्तियारनि खे, मुख्तियारकार DC जे ख़िलाफ़ जेको आहे इंक्वायरी मुंहिंजी तमाशा हली पई, पर उन्हनि बि मूंखे हेॾे टोड़ाए त वरितो जो कमु जेको ख़राबु कयो आहे DC साहिब कयो आहे। पर DC साहिब बि दरख़्वास्तूं मथां वठी हेॾे हले मोटाए थो छॾे, पाण ओॾे नथो घुराए चाहे त माना हिन जो मसइलो हल। मुंहिंजो मुतालबो आहे त मुंहिंजो जेको हक़ु आहे क्लियर आहे, मुझा पोती खाता मुझे दिना वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।